नाज़रीन, 60 मील में शाइर ऐं अदीब अब्दुल ख़ालिक अब्द सां शाम मल्हाई वई। उन मौक़े ते शाइरनि, अदीबनि, लेखकनि पारां शाइर अब्दुल ख़ालिक अब्द खे लफ़्ज़नि जी भेटा पेश कई वई। रिपोर्ट करे रहियो आहे रफ़ीक मरी। 60 मील में नामियारे शाइर अब्दुल ख़ालिक अब्द रिंद सां हिकु शाम अब्द जे नाव सां संदसि ॻोठ में मल्हाई वई। तक़रीब खे शाइरनि, अदीबनि ख़िताब करे भेटा पेश कई। तक़रीब में शरीक अदीबनि आवाज़ टीवी न्यूज़ सां वीचार कुझु हिनरी त वंडिया। नंढड़े प्रोग्राम जो मक़सदु इहो ई आहे त अॼुकल्ह हींअर जदीद सैटेलाइट सिस्टम जे हिसाब सां हीउ रुझान तमामु पोइते पियो वञे। हीउ हिकु विसामिल बथी उनखे रोशन करण जे हवाले सां हीउ प्रोग्राम शहर 60 मील में अब्दुल ख़ालिक अब्द जे नाव हेठि नौजवान इताद तरफ़ां मुनक़िद कयो वियो आहे। इन जो मक़सदु इहो ई आहे त असांजा जेके नौजवान दोस्त आहिनि त हिननि शाइरनि, अदीबनि, लेखकनि मां कुझु न कुझु सिखनि, कुझु न कुझु पिराइनि। ज़बरदस्त प्रोग्राम सिंधियुनि जे हवाले सां रखियो वियो आहे। सिंध मुंहिंजी जिंद जीअं हलियो कमु अहिड़े ई नमूने सां सिंध जी सकाफ़त आहे। मच कचहरियूं अहिड़ियूं थियणु घुरिजनि, अहिड़ियूं मच कचहरियूं 60 मील में या ज़िले में पर पूरे सिंध में हुअणु घुरिजनि। असांखे ॾाढी ख़ुशी थी आहे। शाइरी जा मुंहिंजा 3 किताब आया आहिनि। हिकिड़ो अब्द जो आवाज़ पहिरियों, ॿियो सिंध सूं सॼणु ऐं टियों सोचुनि जो संसार। ऐं चौथे किताब लाइ कोशिशि आहे उन जो मवाद गॾु कयां पियो। इंशाअल्लाह उहो बि अची वेंदो मार्केट में। कारण तक़रीबन सिंध जा जेके मशहूरु फनकार आहे, जलाल चांडियो खां वठी फ़क़ीर चाकर चांडियो, अनवर हुसैन विस्तड़ो, मिस्री फ़क़ीर, फोटो ज़रदारी ऐं मुमताज़ अली लाशारी ऐं ॿिया बि फनकार जेके रेडियो जा, टीवी जा, उन्हनि ॻायो आहे। अॼो कोई शाम ही प्रोग्राम ही मच कचहरी ही साईं अब्दुल ख़ालिक अब्द रिंद जे नाव आहे। नौजवान नसल खे हिननि शयुनि मां जेको आहे सो लाभ पिराइणु खपे, सबक़ु हासिलु करणु खपे। ही मच कचहरियूं, ही असांजे शाइरनि जे नाले जेके प्रोग्राम आहिनि, भेटाऊं आहिनि, ही नौजवान नसल लाइ हिकिड़ो उत्साह जो हिकिड़ो सबबु आहे त नौजवान नसल अचे, हिननि शयुनि खे ॾिसे। इहो असांजो मुस्तक़बिल आहे, इहा ई असांजी तहज़ीब आहे, इहा ई असांजी तमदन आहे, इहा ई असांजी सकाफ़त आहे। अदीबनि शाइरनि चयो त अब्दुल ख़ालिक अब्द नामियारो अवामी शाइर आहे जंहिंखे मंचता ॾियण लाइ ही प्रोग्राम रखी वई आहे। कैमरामैन अहमद रज़ा ॾारा सां गॾु रफ़ीक हुसैन मरी, आवाज़ टीवी न्यूज़।